शहदादकोट में म्यूनिसिपल कमेटी जे बजट इजलास 15 काउंसिलरनि जी हिमायत सां पास, 3 काउंसिलरनि जी मुखालफ़त। म्यूनिसिपल कमेटी शहदादकोट जे बजट इजलास म्यूनिसिपल ऑफिस में थी गुज़रियो। बजट में 23 मेंबरनि मां 18 मेंबर इजलास में शरीक थिया। 15 काउंसिलर मेंबरनि हिमायत कंदे 45 करोड़ 28,99,429 रुपयनि जी बजट पास करे छॾी आहे। इजलास में 3 काउंसिलरनि बजट की मुखालफ़त कई। उन मौके ते म्यूनिसिपल कमेटी शहदादकोट के चेयरमैन सरदारज़ादा यार मोहम्मद खान सुमरो चयो त बजट इजलास अक्सर राय से मेंबरन पास करे छॾियो आहे। मुखालफ़त भी मुंहिंजा भाइर आहिनि, उन्हनि खे भी साण खणी शहर की सफ़ाई सुथराई ऐं ॿियनि मसइलनि खे तरजीह की बुनियाद ते हल करण जो जज़्बो रखां थो। मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। DHO कंबर शहदादकोट स्प्रे गाड़ी ऐं दवा ॾे मां तेल ॾियण लाइ तैयार आहियां त जीअं शहर में मच्छरनि जो ख़ात्मो अची सघे। सरदारज़ादा यार मोहम्मद खान सुमरे वधीक चयो त शहर की सफ़ाई सुथराई वारे अमल में म्यूनिसिपल अमलो कम में रुधल आहे। शहर के साफ़ सुथरो बणाइण लाइ शहर की अहम रोडनि ते सफ़ाई करण वारो अमल में म्यूनिसिपल अमलो रोज़ाने की बुनियाद ते मसरूफ़ आहे ऐं वार्डन में सफ़ाई सुथराई वारे अमल के जारी रखण लाइ काउंसिलरनि खे पिणु अमलो ॾिनो पियो वञे। म्यूनिसिपल कमेटी शहदादकोट के चेयरमैन सरदारज़ादा मोहम्मद खान सुमरो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी अवाम की ख़िदमत कई है। अवाम की ख़िदमतनि के जज़्बे से शहरनि के तावन से अॻिते भी अवाम के ख़िदमत जारी रखबी ऐं तरजीह बुनियादनि ते मसइला हल करण की कोशिश जारी रखबी।